जिते वडे तइदाद में यात्री पिणु पहुतल आहिनि, जिते पूजा पाठ करे मुल्क जी सलामती खुशहाली लाइ दुआऊं घुरियूं पियूं वञनि। मन जूं कामना खणी अचनि था उहे पूरियूं थियनि थियूं। टे ॾींहं असीं जेको आहे मेलो साहिबु लॻाईंदा आहियूं, गीता साहिब जो पाठ साहिबु आरंभ कंदा आहियूं ऐं 3 ॾींहं असीं भोग साहिबु विझंदा आहियूं। भंडारो साहिबु 3 ॾींहं चालू रहंदो आहे। असांजो गुरु आहे, असीं मेरे बढ़िया चलायूं ऐं 22 सालनि खां असीं हिन दरबार में हाज़िरी भरींदा आहियूं। साईं जन जेको ॾिनो आहे अमन जो पैगाम ॾिनो आहे, मोहबत जो पैगाम ॾिनो आहे, उन करे हिननि संतनि जा हेॾा मेला लॻा पिया आहिनि। हेॾी कई संत ईंदा आहिनि ऐं काफ़ी पेरूमल, ठिपर, हैदराबाद, कराची, सांगड़, चूंडपुर हिते अची करे संतनि जो आनंद वठंदा आहियूं। जेको ॿियो छा न सायगढ़ में असांजी ॾाढी समाधी आहे ऐं सुत्यारे में ॾाढी हीरापुरी समाधी आहे, उन असां शेवा कयूं। उहो मेलो हर साल असां मल्हाईंदा आहियूं। हिन पीर फ़कीर जी का तस्वीर का मूर्त न आहे, पर हीउ मेलो जेको असां स्टार्ट कयो आहे 1992 खां स्टार्ट कयो आहे। अॼु मेले खे 28 साल थी चुका आहिनि। तो अक़ीदो मिले थो, ॾाढो सालियानो मेलो, हर साल वांगुरु हर साल खां वधीक माण्हू अचनि था। इस साल मूं ॾिठो त हिते माण्हू सां हिकिड़ी एमरजेंसी थी त राति जो का फैसिलिटी मौजूदु कोन हुई, त उन खां पोइ मूं फ़ैसिलो कयो त हिते हर साल हिकिड़ी कैंप लॻणु खपे। हज़ारे माण्हू अचनि था, राति जो टाइम आहे, नंढिड़ो शहर आहे, अस्पताल बंदि थी वेंदी हली आहे। ऐं लास्ट 11 ईयर्स 11 सालनि खां असीं इहा कैंप हणूं पिया। ॾाढो शेरनि जो शेर आहे, ॾाढो शंकरपुर, ॾाढो हीरापुर असांजो मेलो आहे। ख़ुशी आहे, किथो किथो माण्हू आया। कुझु जाऊं चागिड़ी कुझु जाऊं चागिड़ी चागिड़ी ॾाढा शेर जेके दरगाहूं आहिनि इन्हनि जी हमेशह मुंहिंजे मुल्क ते, मुंहिंजी धरती ते बाज रही आहे, छाकाणि त हिन सिर्फ़ु प्यार खां सवाइ ॿिए कंहिं बि शइ जो सबक़ु असांखे कोन्हे ॾिनो। पाठ, भंडारो, सत्संग अॼु राति चालू रहंदो। हिते परे परे खां यात्री आयल आहिनि ऐं ॾाढो आनंद अची रहियो आहे। सेंट सोफियन जी धरती आहे जे अमन भाईचारे जो दर्श ॾिनो आहे। अहमदीअ कार जी रास्ता आहिनि, उते असां पंहिंजो पिकेटिंग कैम्प कई आहे। लेडीज़ पुलिस भी आहे, जेको लेडीज़ वारे सभु पासे मां सर्चिंग वग़ैरह करे पई। हिते बि असां हर माण्हू खे सर्च करे अंदरि चरियूं पिया था। ऐं जेको मुखालिफ धुर तरफ़ा हुकूमत खिलाफ ऑल पार्टीज़